नाज़रीन, कराची सखर इंटर मोहम्मद खान का पोइ हाणे लाड़काने में NICVD अस्पताल में भी मुफ़्त ओपन हार्ट सर्जरी की शुरुआत कई वई है। लाड़काने में पहिरीं ओपन हार्ट सर्जरी एक बेपहुच ऐं गरीब ख़ानदान से ताल्लुक़ रखंदड़ मरीज़ जी कई वई। उन हवाले से ॾिसूं था ये रिपोर्ट। कराची टंडो मोहम्मद खान ऐं सखर खां पोइ हाणे लाड़काने में NICVD अस्पताल में मुफ़्त ओपन हार्ट सर्जरी की शुरुआत कई वई है। लाड़काने में पहिरीं ओपन हार्ट सर्जरी एक बेपहुच ऐं गरीब ख़ानदान से ताल्लुक़ रखंदड़ मरीज़ की कई वई। ओपन हार्ट सर्जरी असिस्टेंट प्रोफेसर डॉक्टर कमल कुमार अली रज़ा मंगी ऐं संदसि टीम गॾिजी कई। उन खां अॻु एंजियोप्लास्टी एंजियोग्राफी जी हिन शोबे अंदरि पिणु सहूलियत मौजूद हुई। हाणे उत्तर सिंध समेत बलोचिस्तान के दिल के मरीज़न के कराची समेत सिंध जे ॿियनि वॾनि शहरनि ॾांहुं पंधु न करणा पवंदा, छो त लाड़काने में हाणे दिल जे मरीज़नि लाइ ही अहम सहूलियत मौजूद है। उन मौके ते NICVD जे इंचार्ज डॉक्टर सैयद फयाद मुस्तफ़ा शाह आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त लाड़काने जे अवाम जे लाइ हिकिड़ी तमामु वधीक सहूलियत आहे। असां हिते एंजियोप्लास्टी त करे रहिया आहियूं, हर क़िस्म जी एंजियोप्लास्टी कयूं पिया, हार्ट अटैक वारे मरीज़नि जी बि कयूं पिया, पर इहा हिकिड़ी शइ जंहिंखे पेशेंट खे एंजियोप्लास्टी खां वधीक बाईपास जी ज़रूरत पए पई, उहा सहूलियत असां वटि कोन हुई। पर हाणे अल्हम्दुलिल्लाह असां वटि रेगुलर बाईपास जी सर्जरी भी शुरू थी वई है। जेसिताईं इन जे ॿाहिरों ख़र्च जो ताल्लुक़ है तो इहो तक़रीबन 4 खां 5 लखनि ताईं आराम सां प्राइवेट में ख़र्चो अचे थो वञे। ऐं उन खां अलावा हाणे मरीज़ जेकॾहिं कंहिं ॿिए शहर में वञे थो, लाड़काने वारो मरीज़, त उते रहण करण में तकलीफ़, खाधे पीते जो ख़र्च, उन्हनि सभिनी खां हाणे मरीज़ खे निजात मिली वई ऐं हिकिड़े ई रूफ जे अंदरि करे, हिक ई छित जे अंदरि में उन खे हाणे हिते बाईपास जी सहूलियत मुयसरु थी वेंदी। NICVD में जेको मरीज़ दाख़िल आहे उनखे टोटल हर शइ फ्री है। हे मरीज़ जेको अचे थो असां हर अरेंजमेंट हिन जो असां पाण पिया कयूं ऐं दवाऊं जेके आहिनि फ्री ऑफ कॉस्ट है टोटल मरीज़ खे लाइ। हे NICVD लाड़काने के कैचमेंट एरिया तमामु घणो आहे। हेॾों खां तक़रीबन 7 ताईं कैचमेंट एरिया है ऐं हेॾों वञी बलोचिस्तान या बलोचिस्तान जा उन जा डेरा मुराद जमाली जा पेशेंट, जाफराबाद जा पेशेंट असां वटि अचनि था। उन मौके ते ओपन हार्ट सर्जरी कराईंदड़ मरीज़न जे वारसनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बाईपास हुयो मुंहिंजे वाल साहब जो। अच्छा, पोइ असां कराची वियासीं, हुते या माना 4-5 लख रुपया ख़र्च ईंदो अगरि अर्जेंट में कराईंदो प्राइवेट त। सो असां हिते करायोसीं, बहितरीनु असांजो कमु थी वियो आहे ऐं ॾाढो सुठो कमु थी वियो आहे, जल्दी कमु थी वियो आहे असांजो। न को बि ख़र्च न आयो असांजो मसलो हुयो बाईपास जो, हितां असांखे होॾे ट्रांसफर कयो, पोइ असां प्राइवेट बि करायूं, 4-5 लख रुपया असांजो ख़र्चु अचे पियो। पोइ हिते फ़ोन कई, बाबा हिते तव्हांजो कमु थी वेंदो। पोइ असां हिते आयासीं, असांजो 2 ॾींहंनि जे अंदरि असांजो कमु थी वियो, ॾाढो बहितरीनु कमु थी वियो। हर शइ उन्हनि ॾिनी आहे बाबा। मरीज़ जी बहितरीनु तबियत आहे, सफ़ा बिल्कुलु ॻाल्हाए ॿुलाए थो, ख़ुशि आहे, सफ़ा। कैमरामैन मुबशर खोखर सां गॾु रशीद समो, आवाज़ TV, लाड़कानो।